अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 9 नवंबर अंगारे जो ॾींहुं ऐं सुबुह जा थिया आहिनि 7:45। मां नाश्ते में पचायां थी हीअ पंहिंजी सिंधी स्टाइल जी मच्छीअ जो कीमो, भुरियल मच्छी, तरियल मच्छी ऐं उनखां सवा छो त हाणे कमु वारी माई बि थोरी देरि में 8 बजे ताईं 8:15 बजे ताईं अची वेंदी आहे, त उनखे बि मूंखे मानी ॾियणी आहे। पंहिंजे लाइ बि ठाहिणो आहे, सुराण मच्छी न खाईंदी आहे, इन करे उहा पंहिंजो नाश्तो करे रही आहे ऐं थोरी देरि में उहा स्कूल जे लाइ निकिरी वेंदी। मानी मां पचाए चुकी आहियां, मच्छी मुंहिंजी तयारु आहे। हाणे मां कंदमि नाश्तो, उनखां पोइ तव्हां सां मिलंदमि। अॼु में इलाही कम आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजी कपिड़नि धोइण मां जान छुटी फ़िलहालु 1-2 ॾींहंनि लाइ, जेसिताईं वरी मां पेटी चेक कयां, अलाह ख़ैरु कंदो। ठीकु आहे, पोइ हाणे मां वञा थी नाश्तो करणु, उनखां पोइ चांहि वांहि ठाहींदमि, पोइ वरी जेको आहे सिलसिलो कम जो जारी रहंदो। ॿाहिरि मूंखे अॼु इलाही सारा कम आहिनि घर खां ॿाहिरि, उहे बि तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। सुराण वई ख़ैर सां स्कूल, ऐं अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ अङण ख़ाली आहे। कुझु बि हिते सुकणो न पियो आहे। स्टैंड हटाए छॾियमि, शयूं कढी छॾियमि, काफ़ी कुझु कचिरो कढियो अथमि, ऐं कोशिशि आहे त अॼु हिते मां अङण में कुझु कमु कयां। ज़ाहिर कुझु न कुझु कमु मूंखे हिते करिणो ई आहे, छो त बिल्कुलु सेटिंग मां न कई आहे, ऐं स्पेशली मुंहिंजो इरादो आहे त हिते कमु कयां, हिननि जी सफ़ाई कयां। पहिरियों पाणी त मां हिननि खे थोरो घणो ॾींदी रही आहियां रोज़ानो, ऐं हीउ टब मुंहिंजो अञा ताईं हिते भरियो पियो आहे शयुनि जो, छो त हीउ जो मूंखे एॾा 3 ॾींहं कपिड़ा धोइणा पइजी विया, इलाही मुसीबत पई सिर ते, त शुक्र अलाह जो सभु उहो ठीकु थी वियो। ऐं हाणे जेको आहे अॼु हिते मूंखे कमु करिणो आहे हिकिड़ो, त ॿाहिरि इलाही कम आहिनि। जीअं मां ॿुधायो तव्हांखे, कुझु दवाऊं खपनि, लास्ट मंथ वठी वई हुयमि। कल्ह जेके कपिड़ा धोता, हीअ राति जो हिते मां सुराण वेड़े रखिया। लाउन जी हालति ईअं कुझु अबतर आहे, त हिनखे बि मूंखे थोरो सही करिणो आहे। सुहाणे वेंदमि मथे, ऐं हीअ जेके कपिड़ा आहिनि, चादरूं, टुवाल, सवड़ियुनि जूं छऊं, इहे सभु जेके आहिनि वेड़े करे मूंखे मथे कबट में सेट करणा आहिनि। अलाह जो शुक्र आहे, इहे सभु मां हिन में कपिड़ा सेट करे छॾिया आहिनि, ऐं कुझु रिलियूं हिन पासे बि पयूं आहिनि जेके मां पहिरियों ॾेखारे चुकी आहियां। नयूं पुराणियूं सभु मिक्स आहिनि, ज़ाहिर आहे ज़रूरत जे वक़्तु कमु थियूं अचनि। सो इहा सूरत हाल आहे। हाणे वेंदमि हेठि। सो मां हेठि अची वई आहियां, ऐं हाणे अॼु मां कमु कंदमि हिननि पाइन कोन्स ते। हीउ ॾिसो, सभिनी खां वॾो जंबो साइज़ सुराण खे मिलियो हुओ लेक व्यू पार्क मां, ऐं काफ़ी सारा ज़ाहिर सफ़र में भॼी बि पिया आहिनि। हिकिड़ा इहे आहिनि, हिकिड़ा हिन थैलीअ में आहिनि, हिकिड़ी थैली मां हिन में ख़ाली कई आहे। ऐं हीअ पाइन कोन्स जॾहिं मां पाण बि खयां आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजे ॿारनि बि खयां, मीड़िया बाक़ाइदा बाग़ मां। त हिननि में जेके सुकी विया हूंदा आहिनि, सफ़ा सुकल ज़मीन ते पिया हुजनि, उहे त ठीकु हूंदा आहिनि, पर जेके आली ज़मीन तां खणिबा आहिनि, उन्हनि में कीड़ा हूंदा आहिनि, बग्स, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा नंढा नंढा कीड़ा मकोड़ा। त हिननि खे धोइणु ज़रूरी हूंदो आहे। कंहिं बि प्रोजेक्ट में, कंहिं बि क्राफ्ट में, डेकोरेशन में शेयर करण खां पहिरियों पाइन कोन खे धोइणु ज़रूरी हूंदो आहे। सो हाणे मां हलां थी हिननि खे धोइण जे लाइ, त उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी त मूंखे हिननि खे कीअं वॉश करिणो आहे, हिकिड़ो प्रॉपर वे आहे। हीअ हिननि सभिनी खे मां पाणी में विधो आहे, एतिरो पाणी जंहिंमें ॿुॾी वञनि, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ हिन पाणीअ में विझिबो सिरको। हीअ आहे मूं वटि वाइट विनेगर, ऐं तक़रीबन 2 कप सिरको मूंखे हिन में विझिणो आहे, ऐं अधु कलाक जे लाइ असां हिन खे भिॼाए छॾींदासीं, ठीकु आहे। ईअं हिननि जा जर्म्स मरी वेंदा। कीड़ा मकोड़ा त हिननि में हाणे न हूंदा, ज़ाहिर आहे अलाए कॾहिं मूं कलेक्ट कया आहिनि, पर फ्रेश जेके कलेक्ट करे अचिबा आहिनि, त उन्हनि में लाज़मी कीड़ा हूंदा आहिनि। त इहो यादि रखो त हिननि खे वॉश करण जे लाइ इहो ज़रूरी आहे त पाणीअ में सिरको विझी घटि में घटि अधु कलाक हिननि खे लाज़मी भिॼाइणु घुरिजे। सो हिन में काफ़ी सिरको थी वियो आहे। तव्हां बोतल मां अंदाज़ो हणंदव, बोतल जे हाणे बिल्कुलु हेठि वञी बचो आहे। त हिननि खे वरी बि मां डिप करे छॾियां, उनखां पोइ वञी मां ॿिया कमकारी शुरू कंदमि। तेसिताईं इहे मुंहिंजा प्यारा प्यारा पाइन कोन्स रेडी थी वेंदा, साफ़ु थी वेंदा कमु करण जे लाइ। ऐं पोइ वरी ज़ाहिर हितां कढी हिननि खे ड्राई बि करिणो आहे, ठीकु आहे। सो हिनखे अधु कलाक लाइ छॾियूं था। सो भिॼाए आयमि पाइन कोन्स, अधु कलाक भिॼंदा, तेसिताईं अधु कलाक इलाही हूंदो आहे, खोड़ सारा कम थी वेंदा। हिते मां ठाहे थी चांहि पंहिंजे लाइ ऐं ज़हरा जे लाइ। ज़हरा अची वई आहे, अङण साफ़ु करे वई आहे, मथे हाणे मथे पोर्शन जी सफ़ाई करणु वई आहे। सो मानी वानी पचाए छॾी, हिते अञा सॼी सूरत हाल ईअं ई आहे। हिन जी मानी रखी अथमि, इहा हाणे मुंहिंजी पैक कंदा, मानी खणी वेंदी आहे, चांहि पी वेंदी आहे। सो कमु हले थो पियो घर जो।
हिननि खे अधु कलाक खां कुझु मथे ई थी वियो आहे, मुंहिंजे ख़्याल में मुनो कलाक थी वियो आहे। सो चङी तरह सां मां हिननि खे धोई कढां थी। ऐं हिन में उन महिल त हिननि में इलाही जीअरा बग्स बि हुया, कीड़ा मकोड़ा, उहे त घणो करे असां खणूं बि न पिया जंहिंमें हुया। पर हाणे हिननि में बि जेकॾहिं कुझु हूंदो अहिड़ो जर्म्स, मिटी, मोल कीड़ा, उहे सभु हिन मां निकिरी विया हूंदा। हाणे सो हिननि खे मां कढी थी रखां हिते, ऐं पोइ हिननि मां छा छा कंदमि। थोरी देरि त मां हिननि खे हिते ई पट ते थी छॾियां, छो त मां वेंदमि ॿाहिरि कम सां, त जीअं हिननि जो पाणी ड्रेन थी वञे प्रॉपरली न, पाणी हिननि जो ड्रेन थी वेंदो, पोइ वरी मां हिननि खे कपिड़े ते रखी ड्राई कंदमि, त जीअं हे चङी तरह सां सुकी वञनि। ऐं मां इलाही एक्साइटेड आहियां, यकीननि तव्हां मां बि। आमना त ॾाढी एक्साइटेड आहे, जमा बि करे रखिया अथई त हूअ बि कुझु न कुझु अहिड़ो कंदी। सो ही मां ॾिसो हिननि में इलाहिनि में अलाए फंगस आला ॼाणे छा आहे, पर बहरहाल ही मूंखे वणनि पिया, ॾाढा नंढड़ा नंढड़ा बि भॼी बि पिया आहिनि कुझु न, खणण में ज़ाहिर आहे डैमेज थियनि था। ऐं उते मूंखे लॻे पियो त मां ॾाढा सारा पाइन कोन्स जमा कया आहिनि, ऐं हिते तव्हां यकीन कयो अॼु मां रखिया आहिनि न, मूंखे लॻे थो बसि एतिरा। सो चकर लॻंदा रहंदा हाणे इंशाअल्लाह जल्दी जल्दी, त मां कोशिशि कंदमि त अहिड़ा मां ॿिया बि खणी अचां। ऐं हिननि मां जेके हिननि जो हे पतियूं आहिनि न, पतियुनि जी शेप ॾिसो कहिड़ो मज़े जो शेप आहे हिननि जो, इहे बि मां रखंदमि। हिननि में हिकु ॿ जेके भॻल पतियूं आहिनि फ़िलहाल त उहे बि रखंदमि, ऐं पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि त मां उन्हनि जो छा थी कयां। सो हिननि जो पाणी हिते ड्रेन थींदो रहंदो, टब हाली फ़िलहाल मां ख़ाली नथी कयां जेसिताईं हे न हटाईंदमि हितां। सो हाणे हिननि खे हिते छॾे मां वेंदमि ॿाहिरि, ज़ेरा बि कमु ख़तमु करे वई आहे, उहा बि वेंदी, त उनखां पोइ मां बि हली वेंदमि, मोटी अचे पोइ हिननि खे हितां खणां थी। तक़रीबन 20 मिंट आहिनि 10 में मां वञा थी ॿाहिरि। सो कुझु दवाऊं वठणियूं आहिनि, कुझु ॿियो बि कमु आहे। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त हमेशह मुंहिंजो कमु जेको आहे उहो हिकिड़े ई हंधि हूंदो आहे, यानी साॻी रोड ते थोरे थोरे फ़ासिले सां मूंखे जिन जिन जाइनि ते वञिणो हूंदो आहे, उहे सभु हिक ॿिए जे वेझो वेझो आहिनि, त हमेशह जेको आहे सहूलियत हूंदी आहे। ऐं मां हिकु दफ़ो निकिरंदी आहियां 2-3 कम जमा करे, पोइ मां ॿाहिरि वेंदी आहियां। त अॼु बि इहो ई इरादो आहे, 2-3 कम जमा थियल आहिनि। सो कोशिशि कयां थी जल्दी जल्दी थी अचां। ऐं चिकन कढी रखी आई आहियां, मंझंदि जो लंच में पचाईंदमि चिकन जी कढ़ाई। ही सीन आहे असांजी कॉलोनी जो, सफ़ाई वारा अञा न आया आहिनि, कचिरो खणी विया घरनि मां। सवा 10 थिया आहिनि, मां अची वियमि वापसि, ऐं मेडिसन्स जेके खुटल हुयूं उहे वरितियूं। ॿिया कम जेको आहे उन्हनि मां कुझु थिया आहिनि, कुझु न थिया आहिनि। सुराण ईंदी त असां ॿई वरी हिकु दफ़ो ॿीहर ॿाहिरि वेंदासीं। सो हाणे मां कंदमि प्लांट्स वटि कमु ऐं कुझु प्लांट्स जी सफ़ाई सुथराई। हिननि जो मां ईअं हिकु हिकु पन करे उघंदी आहियां। सो इहो पन हिननि जा उघां थी, ऐं मुंहिंजो इहो सिलसिलो जेको आहे प्लांट्स जी सफ़ाई जो जारी आहे। हीअ सभु शयूं साफ़ु कंदमि, सॼी डस्टिंग करे सेटिंग करण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हाणे तव्हां ही ॾिसो, तव्हांखे हिकिड़ो नुमाया फ़र्क़ु नज़र ईंदो हिन जे रंग में, हिन जे सूंहं में। ऐं मां हीअ सॼा मथे ताईं जेके आहिनि कोशिशि कई आहे त हिननि खे साफ़ु कयां। आले कपिड़े सां उघियो आहे, पाणी ॾिनो आहे, ऐं जेके डेकोरेशन्स हुयूं उहे सॼियूं मां
जेके साफ़ु करे रखियूं आहिनि। ठीकु आहे। हीअ सॼा नंढा नंढा जेके बि मुंहिंजा डेकोरेशन पीस हुया सभु हिते अची विया। ऐं हिन पासे हीअ आईवी जो केयर इलाही करिणो हूंदो आहे त मुंहिंजो हथु न पियो पुॼे हिन ताईं त जीअं मां हिन जी मिटी चेक कयां। हिन खे पाणी तॾहिं तॾहिं ॾिबो आहे जॾहिं जॾहिं हिन जी मिटी सुकी वञे। ठीकु आहे। सो मां हिन में पुॼी न पई सघां त मां हिन में हिकु ॾंढु विधो आहे। मथे सुतली डबल करे रसी हुनखे थोरो ढिघो कयो अथमि ऐं पोइ हिनखे हैंग कयो आहे त जीअं मुंहिंजो हथु हिन ताईं पुॼी सघे। सो ॿुधाइजो त हीअ तव्हांखे कीअं लॻो। सभु साफ़ु सुथरा थी विंजी सिंजी चमकी पंहिंजी जाइ ते अची विया आहिनि। ठीकु आहे। अञा कमु आहे, अञा करिणो आहे। पर फ़िलहालु मां अंदरि वेंदमि छो त मूंखे लंच बि ठाहिणो आहे। अॼु जे लाइ मां हीअ प्लान कयो हो, इहो मां प्लान जेको पंहिंजो पूरो करे वरितो। अलाह जा लख एहसान। मां अची वियमि अंदरि, पर हाणे लंच ठाहिण खां पहिरियों कुझु कम करणा आहिनि। इहे मैट्स मां अॼु हिन खां ज़हरा खां धुआरिया त इहे उघी ड्राई करे टेबल ते रखंदमि, थांव अंदरि कंदमि। ऐं इहे नई मुसीबत ॾिसो, हे टपके थो पाणी। जीअं त मां ज़ाया सफ़ा न कंदी आहियां, इन करे देॻड़ियूं भरे भरे मां प्लांट्स में थी विझी अचां। ऐं शाम जो प्लम्बर खे सॾिणो आहे छो त हिन महिल मां अकेली आहियां त मां उनखे न सॾींदमि। ऐं मंझंदि जो असांखे वञिणो आहे ॿाहिरि त उहो बि टाइम उतां मोटी अचे पोइ मां हिनखे कॉल कंदमि। तेसि ताईं मां इहे सिलसिलो मुंहिंजो जारी आहे। सो उनखां अलावा हलूं था ॿाहिरि हितां वॉशिंग एरिया में। ऐं हीअ जेको आहे हिननि खे खणी रखंदमि, मां हितां हटाईंदमि, टब ख़ाली कंदमि, इहो वॉश करे हिते रखंदमि त हिननि खे मथे कंदमि कंहिं कपिड़े ते विछाए ऐं रखां थी त जीअं इहे ड्राई थी वञनि। सो पहिरियों इहो कमु, उनखां पोइ लंच ठाहींदमि। चिकन कढ़ाई मुंहिंजे टाइप जी ढाबा स्टाइल, इन जी रेसिपी मौजूदु अथव मुंहिंजे चैनल ते। सो हाणे हलूं था पाइन कोन जे तरफ़। उन्हनि जो कहिड़ो हाल थियो, उन्हनि खे मां कढी ॿाहिरि विझी आई हुअमि कुर्सीअ ते। सो ॾिसूं था, हीअ ॾिसो, तव्हांखे कुझु चेंज फील थिए थो। हीअ सभु बंदि थी विया आहिनि। उहो केॾां वियो उहो जंबो जेको एॾो वॾो साइज़ जो मां तव्हांखे ॾेखारियो, उहो हे बंदि थी वियो। त हे अंदरां अञा आला आहिनि, कंप्लीट न सुका आहिनि। हिननि खे वरी खोलिबो आहे। इहो यादि रखो त पाइन कोन्स खे तव्हां जॾहिं धोईंदव न त ईअं ई बंदि थी वेंदा। हाणे हिननि खे खोलणो आहे। खोलींदासीं कीअं? हीअ आहे ओवन जी ट्रे, इन में मां हिननि खे रखां थी ऐं हिननि खे थोरी देरि जे लाइ ओवन में रखिबो। सो जेके जेके मूंखे खोलणा आहिनि उन्हनि खे मां रखां थी ऐं उनखां पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। इहा ट्रे मां हिते इन लाइ खणी आयमि त जीअं हिन में विझी ऐं मां हिन ऐं थोरी स्पेस ॾियणी पवंदी छो त थोरो खुलंदा त वरी हिक ॿिए में फासी न पवनि। सो फ़िलहालु मां हिननि सभिनीनि खे नथी खोलियां, कुझु आहिनि जिन खे मां खोलियां थी। ठीकु आहे। सो इहे बसि जॾहिं शौक़ु हूंदो आहे न माण्हूअ खे त इहे सॼियूं ॻाल्हियूं सम्झिजी वेंदियूं आहिनि, ख़बर बि पइजी वेंदियूं आहिनि। सो ही हेतिरा फ़िलहालु मां खणी थी हलां अंदरि, हिननि खे ओवन में रखंदमि। हीअ ॾिसो, ही मां खणी आई आहियां अंदरि। ओवन जेको आहे मां पहिरियों खां ॿारे छॾियो आहे ऐं 160 डिग्री ते ॿरियल आहे। ठीकु आहे। 10 मिंट खनि थिया आहिनि। ऐं हूअं त हिन में फॉइल जी शीट विछाइणु घुरिजे ट्रे में। मूं वटि फॉइल कोन्हे, ख़तमु थी वई आहे शीट, तंहिंजे करे मूं वटि फ़िलहालु न आहे त मां ईअं ई डायरेक्ट न बेकिंग ट्रे में रखी हिन खे विझां थी ओवन में। हीअ अंदरि मूं रखी छॾिया आहिनि। तक़रीबन अधु कलाक खां पोइ मां हिननि खे ॾिसंदमि त हिननि जी छा सूरत हाल आहे। छो त हे काठ जा आहिनि, हे वुडन फ्लावर्स आहिनि वण जा। ठीकु आहे। सो इहे हिननि खे बाहि बि लॻी थी सघे, तंहिंजे करे बाहि तेज़ न कई आहे। ऐं हीअ कंप्लीट ड्राई न आहिनि, हल्का हल्का ही आला आहिनि, सिर्फ़ु मथां ही ख़ुश्क थिया आहिनि। ठीकु आहे। सो हिननि खे मां बंदि थी कयां। अधु कलाक खां पोइ मां अची हिनखे चेक कंदमि ऐं पोइ तव्हां सां बि शेयर कंदमि। हिनखे अधु कलाक खां पोइ चेक कयो पर हे कोन खुलिया हुआ। ऐं हाणे मां हिनखे चेक थी कयां पूरे 50 मिनट्स खां पोइ। त हिन मां तव्हांखे नज़र ईंदा त हिन मां काफ़ी सारा माना जेतिरा खुलणा हुया ओतिरा खुली विया आहिनि। सो बाहि मां हिननि जी बंदि थी कयां। ठीकु आहे। 2 मिंट हिननि खे मां हिन में छॾे थी ॾियां। बाहि बंदि करण खां पोइ मां हिननि खे 2 मिंट छॾियां थी हिते, उनखां पोइ मां हिनखे कढंदमि। 2-3 मिंट रखण खां पोइ मां हिननि खे कढियो आहे। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिननि जे हेठां फॉइल विछाइणु छो ज़रूरी हो। हीअ ऑयल टाइप काई शइ तव्हां ॾिसो था, लिक्विड, इहो हिन मां निकितो आहे। ठीकु आहे। सो इहा मुंहिंजी ट्रे ख़राबु थी सघे थी ऐं हीअ मां हिनखे रखी रही आहियां हिन एप्रिन ते। ही ग्लू वांगुरु काई चिपचिपी शइ आहे जेका हिननि मां निकिती आहे। ऐं मां हिनखे हथु जॾहिं लाथो त मुंहिंजे हथ में चिंबड़ी पई। ठीकु आहे। सो इन जे करे ज़रूरी आहे त हिन में जेको आहे फॉइल विछाइणु घुरिजे। ऐं
जेतिरा बि खुली सघिया आहिनि इहो ई हिननि जो प्रोसेस आहे इन्हनि खे खोलण जो। ऐं जेकॾहिं कंहिंखे इन्हनि खे बंदि जो बंदि यूज़ करिणो आहे त खोलण जी ज़रूरत कान्हे, पर जेकॾहिं खोलणो आहे त पोइ इहो ई तरीक़ो आहे हिन जो। ठीकु आहे। सो मूंखे कुझु हिननि मां खोले यूज़ करणा आहिनि, कुझु बंदि यूज़ करणा आहिनि, इन करे मां सभु जा सभु जेके आहिनि उहे हिन में न विधा आहिनि खोलण जे लाइ। त हिननि खे मां हाणे छॾियां थी हिते, ऐं हीअ सभु हिते जॾहिं थोरा थधा थी वेंदा उन खां पोइ हीअ रेडी हूंदा मुंहिंजी क्राफ्ट जी वीडियो जे लाइ। हीअ मूंखे हिन मां हाणे सॼो ऑयल टाइप जेका बि लेस वारी शइ आहे, ॼण त ग्लू आहे, इहो मूंखे हिन मां साफ़ु करिणो आहे। सो हीअ हाणे हिते रेडी आहिनि, ऐं मां कोशिशि कंदमि त हिननि जी अलॻि सां बि वीडियो ठाहियां त पूरे प्रोसेस जी, त धोइजे कीअं, हीअ आहिनि छा। हिन पाइन ट्रीज़ खे सिंधीअ में चइबो आहे उर्दू में चइबो आहे सनोबर जा वण, सिंधी नालो मूंखे ख़बर कोन्हे। सो बहरहाल हिननि खे मां कीअं यूज़ कंदमि हाणे त हे रेडी आहिनि, ऐं जेके बाक़ी बचाए रखिया आहिनि उहे बंदि हिननि खे बंदि ई यूज़ कंदमि त पोइ तव्हां सां शेयर कंदमि। सो तक़रीबन 2 जेके थिया आहिनि, सुराण अचण वारी हूंदी, मां नमाज़ बि अॼु पढ़ी छॾी आहे छो त असांखे ॿाहिरि वञिणो आहे। सुराण ईंदी, मानी खाईंदी, नमाज़ पढ़ंदी, पोइ असां इंशाअल्लाह ॿाहिरि वेंदासीं। सो बोर्ड रेडी आहे ऐं हाणे मां हिते मानी पचाईंदा। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजी छित पवे थी, हलो चाढ़े वियासीं, हाणे रूफ था विछायूं, सुभाणे ताईं प्रोसेस हलंदो। हले 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 अब मूंखे ख़बर आहे ईंदो मैं बि अंदरां ई। सफ़ेद छित था विझूं, टीअर गटर विछाइजी आहिनि। वॾो मेन कमु थी वियो, हिन खां पोइ वरी बाथरूम वग़ैरह ठाहींदासीं, पोइ वरी प्लस्तर आहिनि, चौकाठूं प्लस्तर गॾु कमु थींदो। सो ही हिते मुंहिंजा पाइन कोन्स तयारु आहिनि, ऐं ट्रे ख़राबु थी चुकी आहे। हिन में तव्हां ट्रे में ॾिसंदव बेकिंग ट्रे में जेके ग्रीन तव्हांखे नज़र था अचनि न, इहो हिन जो लिक्विड निकितो आहे जेको हिन में बिल्कुलु ॼमी वियो आहे, ऐं मां हिन में पाणी बि विधो आहे। छो त मुंहिंजो पाण फस्ट टाइम हो, इन खां पहिरियों मां कॾहिं बि इहो कमु न कयो। ख़बर हुई मूंखे त ईअं कबो आहे, पर मां कॾहिं कयो न हो। सो पहिरियों दफ़ो मुंहिंजो, त इहो यादि रखो तव्हां, मां जेको बि ईअं पाइन कोन्स खे खोलण जी कोशिशि करे उहो लाज़मी हिन में टिन फॉइल जी शीट विछाए, उहा फॉइल जी शीट जेका असां कुकिंग में इस्तेमालु कंदा आहियूं, किचन में हूंदी आहे अक्सर। ठीकु आहे। सो मुंहिंजी इतफ़ाक़न ख़तमु थी वई आहे, यूज़ थी थी नेट ख़तमु थी वई। सो इहो कमु थियो। ॿियो त मां सुराण 3:30 बजे वियासीं मंगल बाज़ार, ढेर सारो फ्रूट वरितोसीं, भाॼियूं वरितियूंसीं, ऐं वापसि अची त देरि पई थिए त नमाज़ पढ़ी, क़ुरान शरीफ़ पढ़ियो, ऐं वेंदासीं पहिरियों त जेको फ़र्ज़ु हूंदो आहे असांखे बाज़ार मां अची, इहे सब्ज़ियुनि जी थैली अञा हिते पई आहे। सो अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां, छो त काफ़ी मुंहिंजे ख़्याल में वॾो थी वियो आहे, ऐं इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। सुभाणे ताईं अला वाही।